अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। वफ़ाक़ी हुकूमत पारां पीटीआई खे कंहिं बि सूरत में लॉन्ग मार्च जी इजाज़त न ॾियण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह इत्तेहादी पार्टी जे अॻवाननि कमर ज़मान कायरा, मौलाना असद महमूद शाहतेन बुख्ती ऐं ॿियनि अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त वफ़ाक़ी काबीना तहरीक इंसाफ़ खे लॉन्ग मार्च जी इजाज़त न ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। ही गारियुनि खां गोलियुनि ते लही आया आहिनि। राजधानीअ जो घेराव करे मुल्क में फितरो ऐं फ़साद पखेड़ण चाहिनि था। इहे माण्हू इस्लामाबाद अची इंतशार ऐं अफ़रा तफ़री पखेड़ण चाहिनि था। जमहूरी पुरअमन एहतजाज सभिनी जो हक़ आहे, पर ही एहतजाज करण लाइ न अची रहिया आहिनि, पर इमरान क़ौम खे गुमराह ऐं वेढ़ाइण चाहे थो। वक्त न्यूट्रल रहण जो नाहे। अॼु मुल्क में फ़ैसिले जो वक़्तु आहे। मुल्क तबाही तरफ़ वञी रहियो आहे। अव्हां न्यूट्रल नथा रही सघो। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त लॉन्ग मार्च खां केर बि रोके नथो सघे। मौजूदा हुकूमत ऐं डिक्टेटर्स विच में को बि फ़र्क़ु न आहे। 70% वफ़ाक़ी वज़ीर करप्शन केसनि में ज़मानतुनि ते आहिनि। पाकिस्तान जो श्रीलंका जियां ॾेवालो थियण वारो आहे। मसइले जो सिर्फ़ हिकु हल आहे, फौरी तौर आम चूंडूं करायूं वञनि। वफ़ाक़ी घरू खाते रेड ज़ोन जी सिक्योरिटी लाइ फ़ौज खे तलब करे वरितो। वज़ीर आज़म हाउस, वज़ीर आज़म ऑफिस, ऐवान सदर, सुप्रीम कोर्ट ऐं ॿियनि अहम ऐं हसास हंधनि जी सिक्योरिटी ते फ़ौज मुक़रर हूंदी। पंजाब ऐं इस्लामाबाद में कलम 144 लागू। ॿियनि सूबनि खां पुलिस जा दस्ता इस्लामाबाद पहुचण शुरू थी विया। फैज़ाबाद जे इलाइक़े में कंटेनर्स पहुची विया। सिंध में 1 महीने लाइ कलम 144 लागू। जलसे, इज्तिमा ऐं मुज़ाहिरनि ते पाबंदी हूंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि पीटीआई जे लॉन्ग मार्च बाबति अहम फ़ैसिला। पीटीआई जे लॉन्ग मार्च बाबति हिकमत अमलीअ ते मुशावरत कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी वज़ीरनि खां सवाइ समूरनि सरकारी ऑफिसरनि खे इजलास मां ॿाहिरि वञण जो चई छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त ऐं तहफ़्फ़ुज़ खे यक़ीनी बणायो वेंदो। कंहिं बि क़िस्म जे तशदुद या चिड़ ॾियारींदड़ कार्रवाई ते कानून हरकत में ईंदो। हर गैर कानूनी कम जो रस्तो रोकियो वेंदो। अहिड़ियूं साज़िशूं मुल्की मईशत खे तबाह करण बराबरि आहिनि। अवाम जे मुफ़ाद लाइ रोड रस्ता खुलियल रहंदा। धरणनि बाबति सुप्रीम कोर्ट जे 2019 वारे फ़ैसिले ते मुकमल तौर अमल कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु क़ौम खे ख़िताब कंदो। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौम खे ख़िताब दौरान मुल्क जी सियासी सूरतहाल ते क़ौम खे एतमाद में वठंदो। लॉन्ग मार्च ऐं माशी सूरतहाल बाबति क़ौम खे आगाह कंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई कारकुन खे हिरासत करण खां रोके छॾियो। तहरीक इंसाफ़ जे कारकुननि जी दरख़्वास्त ते अदालत आईजी इस्लामाबाद डिप्टी कमिश्नर इस्लामाबाद खे नोटिस जारी करे छॾिया। चीफ जस्टिस अतहर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट जो धरणे बाबति केस जो फ़ैसिलो मौजूदु आहे। उन जी रोशनीअ में हुकुम ॾींदासीं। कुझु ॾींहं अॻु पार्लियामेंट लाजिज़ में मेंबरनि खे हिरासत कयो वियो। इहो त हुकूमत खे ॾिसणो घुर्जे जेको आइनी हक़ आहे, पर पुरअमन तरीक़े सां ॾिनो वञे।
वॾो तबिको फौरी इलेक्शन जो हामी आहे। नवाज़ शरीफ़ शहबाज शरीफ़ खे चई रहियो आहे त मुस्तफ़ी थी वञो, पर पीपल्स पार्टी वक़्त खां अॻु चूंडनि जी मुखालफ़त करे रही आहे। पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाह महमूद कुरैशी, असद उमर, हमाद अज़हर ऐं ॿियनि गॾियल कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कारकुननि जे घरनि ते छापा हणण जो सिलसिलो बंदि कयो वञे। वफ़ाक़ी हुकूमत वाइड़ाइप जो शिकार थी चुकी आहे। शहबाज शरीफ़ खे सम्झ में न अची रहियो आहे त छा करणु घुरिजे। एहलकार खे लॻल गोली इमरान ख़ान जे दहशतगर्द हुअण जो सबूत आहे। कमाल अहमद जो क़ातिल इमरान ख़ान शेख रशीद ऐं संदसि हवारी आहिनि। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त मार्च खूनी हूंदो जो ऐलान कंदड़नि जो हिसाब थींदो। गारियूं वसाईंदड़नि हाणे गोलियूं वसाइण शुरू कयूं आहिनि। मुल्क में घरू वेड़ फसाद, अफ़रा तफ़री ऐं इंतशार खे क़ानून जे रस्ते सां रोकींदासीं। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त वफ़ाक़ में आइनी जंग हाराइण बैदि इमरान ख़ान KPK हुकूमत जी सरकारी वसीलनि सां इस्लामाबाद ते हमिलो करणु चाहे थो। वफ़ाक़ी हुकूमत रियासती रिट जो भरपूर दिफ़ाउ कंदी। इमरान जे ज़ियाती एजेंडा जी तकमील थियण न ॾिनी वेंदी। ख़्वाजा आसिफ पंहिंजे ट्वीट में चयो आहे त सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमतुनि में जंग जी कैफ़ियत सां मुल्की सालमियत खे ख़तरो आहे। साज़िशनि खे सख़्ती सां चिथियो वेंदो। वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त पुलिस अहलकार कमाल अहमद ते फायरिंग करे रेड लाइन क्रॉस कई वई। पाकिस्तान खे तबाह करे वेंदड़नि खे वधीक तबाह करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। मईशत जॾहिं बि टेक ऑफ करण लॻंदी आहे, इमरान साहब जे शिरपसंदनि रुकावट बणिजी वेंदा आहिनि। परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुरियत अक़वाल यासीन मलिक खे फौरी तौर आज़ाद ऐं घर भातियुनि सां मुलाक़ात करण जी इजाज़त ॾिनी वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी यासीन मलिक ते बेबुनियाद इल्ज़ामनि बाबति अदालती फ़ैसिले जी मज़म्मत कंदे चयो आहे त यासीन मलिक वालियल कश्मीर जे शहरनि जो बुनियादी आवाज़ आहे। खेसि फौरी तौर आज़ाद करे घर भातियुनि सां मुलाक़ात करण जी इजाज़त ॾिनी वञे। भारत खे समूरनि सियासी क़ैदियुनि खे आज़ाद करण ऐं संगीन इंसानी भञकड़नि जो सिलसिलो बंदि करणु घुरिजे। समेत समूरी सिंध जे स्कूलनि में 1 जून खां 31 जुलाई ताईं मोकलुनि जी गिनती वधी वई। तालीम खाते 2 महीननि लाइ गर्मीअ जे मोकलुनि जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो। 1 अगस्त खां तदरीसी अमल ॿीहर शुरू थींदो। कोर्ट पारां दुआ ज़हरा खे 3 मई ताईं अदालत में पेश करण जो हुकुम। IG सिंध कामरान फज़ल, SSP EVCC ज़ुबैर नज़ीर शेख ऐं दुआ ज़हरा जा वालिदैन अदालत में पेश। ॿुधणीअ दौरान जस्टिस मोहम्मद इक़बाल कलोड़ो पुछाणो कयो त दुआ ज़हरा किथे आहे। SSP EVCC ॿुधायो त दुआ ज़हरा जे आख़िरी लोकेशन मुज़फ़राबाद जी मिली आहे। मुज़फ़राबाद बैदि संदुनि फ़ोन बंदि थी विया। जस्टिस फज़ल आगा चयो त छा अव्हां रुॻो मोबाइल फ़ोन लोकेशन ते जांच करे रहिया आहियो? मोबाइल फ़ोन ते केरु बि इस्तेमालु करे सघे थो। SSP ज़ुबैर नज़ीर चयो त मुज़फ़राबाद में दुआ ज़हरा नीगर ऐं संदसि वालिदा जी मौजूदगी जी तस्दीक़ थी आहे। दुआ ज़हरा पंजाब जे अदालत में 164 जो बयान ॾेई चुकी आहे। अदालत दुआ ज़हरा जी उमिरि बाबति बि दरख़्वास्त खुलाए चुकी आहे। अदालत दुआ ज़हरा खे 3 मई ताईं अदालत में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो।
पुलपोटो फुलपोटा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़े सबबि ॿ ॼणा मारिजी विया। ॻोठ भाणो में फुलपोटो बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि पीरल ऐं नादिर फुलपोटो मारिजी विया। वाक़े बाद धुरियुनि में छिकताण ते फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पखिड़ियलु। कोटड़ी वेझो नौजवान फ्लाई ओवर तां टपो ॾेई मुबैना आपघात करे छॾियो। रेलवे कॉलोनी वासी नौजवान फैज़ान अली शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो फ्लाई ओवर तां टपो ॾेई ज़िंदगीअ जो अंत आंदो। फैज़ान भुट्टो 11हीं क्लास जे नतीजनि में फेल थियण सबबि ख़ुदकुशी कई आहे। इलाइक़े में चोॿोल हलंदड़। अमेरिकी सदर जो बाइडन पारां ताइवान में फ़ौजी मुदाख़लत वारे बयान चीन खे छेड़ाए विधो। चीनी अख़्तियारनि सख़्त रद्दअमल ॾींदे चयो आहे त अमेरिका बाहि सां खेलण जी कोशिश करे रही आहे। चीन जी ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाक़ाई सालमियत जे बुनियादी मामलनि ते कंहिंखे बि समझौते या रिआयत जी गुंजाइश न आहे। चीन ताइवान बाबति पंहिंजो दिफ़ा करण लाइ तयारु आहे। विच ओभर में वारीअ जे तूफ़ान ख़तरे जी घंटी वॼाए छॾी। इराक़ शाम ऐं ईरान समेत केतिराई मुल्क तूफ़ान जे वर चढ़ी विया। इराक़ में सवे माण्हू इस्पताल में दाख़िल। स्कूल बंदि, केतिरियूं उॾामूं मुअत्तल। For a sailor, a map tells of seas to be explored, of great reward, a hunting ship ain't no place for a kid. You're amazing. I like this kid. Don't worry. If there's one of them things within a mile of us, I'll sense it. Maybe a little off my game, yeah? ऐं सामूंडी मुहिम जोन सां ख़ौफ़नाक बलाऊं टकराइजी वयूं। हॉलीवुड जी एनिमेटेड फिल्म दी सी बीस्ट जो ट्रेलर जारी। फिल्म 8 जुलाई ते रिलीज़ कई वेंदी।